नाज़ी वफ़ाक़ी आइनी अदालत 5 जजनि जी इंफ्रा कोर्ट अपील ॿुधणी लाइ मुक़रर करे छॾी आहे। चीफ जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में लार्जर बेंच 24 नवंबर ते ॿुधणी कंदी। जस्टिस हसन रिज़वी, जस्टिस बाकर नजफी, जस्टिस के आगा, जस्टिस रोज़ी खान, जस्टिस अरशद हुसैन शाह लार्जर बेंच जो हिस्सो हूंदा। वाज़िर त सुप्रीम कोर्ट जे 5 रुकनी बेंच इस्लामाबाद में जजनि जी बदिलियुनि खे दुरुस्त करार ॾिनो हो। 5 जजनि फ़ैसिले ख़िलाफ़ आइनी अदालत में इंफ्रा कोर्ट अपील दाख़िल कराई हुई। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां खे ॾियूं पिया। वफ़ाक़ी आइनी अदालत 5 जजनि जी इंफ्रा कोर्ट अपील ॿुधणी लाइ मुक़रर करे छॾी आहे। चीफ जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में लार्जर बेंच 24 नवंबर ते ॿुधणी कंदी। जस्टिस हसन रिज़वी, जस्टिस बाकर नजफी, जस्टिस के आगा, जस्टिस रोज़ी खान ऐं जस्टिस अरशद हुसैन शाह लार्जर बेंच जो हिस्सो हूंदा। वाज़िर त सुप्रीम कोर्ट जे 5 रुकनी बेंच इस्लामाबाद में जजनि जी बदिलियुनि खे दुरुस्त करार ॾिनो हो। 5 जजनि फ़ैसिले ख़िलाफ़ आइनी अदालत में इंट्रा कोर्ट अपील दाख़िल कराई हुई।